नाज़रीन, मेरपुर माथेलो में औरतन के आलमी दिहाड़े ते समाजी तंजीम पारा औरतन की रैली कढी वई। वधिक तफ़सील ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवर जी हिन रिपोर्ट में। 8 मार्च 1857 में अमेरिका में टेक्सटाइल मिलन में कम कंदड़ औरतुन पंहिंजे हक़ूक़ जे लाइ वॾो हिकिड़ो मुज़ाहिरो कयो हुयो। उन ॾींहं खां औरतुनि जी आज़ादी जे हवाले सां ऐं उन जे हक़ूक़ जे हवाले सां 8 मार्च ॾिहाड़ो मल्हायो वञे पियो। अॼु इन समाजी इदारे तरफ़ां हिकिड़ी रैली कढी वई आहे 8 मार्च जी निस्बत सां। अचो त हिन खां वीचार वठूं हिन जो छा तो जेको इदारो आहे वो वुमेन एम्पावरमेंट पाकिस्तान घोटकी आहे जेको औरतन खे सगारे करण ते जेको कम कंदो आहे, जंहिंमें औरतन खे जेको सगारो कयो वेंदो आहे। जेके बि असांजूं ॻोठनि जूं औरतूं आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ कमनि कारनि में जेको इन्वॉल्व कयो वेंदो आहे ऐं उन जे ज़रिए उहे जेकियूं आहिनि माना सगारियूं थींदियूं आहिनि। अॼु जेको असां ॾियारो मल्हायूं पिया इहो आहे औरतन जो आलमी ॾींहुं। इहो इन लाइ कयो वियो हो त जेके उहे जीअं अदा ॻाल्हि कई त टेक्सटाइल मिल में कोई औरतन ते तशद्दुद वग़ैरह थिए पियो त उन हवाले सां औरतन जेको आहे पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारियो हुयो। जेकी अॼु जी रैली आहे असांजी औरतनि जे हक़नि ते आहे ऐं असां इहा अॼु कढी आहे। जेके रैली कढी आहे औरतनि जे हक़ूक़ जे लाइ कढी आहे। ख़ासि तौर ते सिंध में जेके औरतनि खे हक़ूक़ नथा मिलनि उहे उनखे ॾिना वञनि। जेका रैली आहे असां उन में इहो साबित करे ॾेखारियो आहे त जेकी सिंध जी न्याणी औरत आहे उहा पंहिंजा हक़ वठणु ॼाणे थी पई। अॼु जी असांजी रैली जो मक़सदु 8 मार्च औरतुनि जो आलमी ॾियारो इन हवाले सां मल्हायूं पिया त हीअ जेकियूं अॼु असां सां न्याणियूं निकिरी आयूं आहिनि, ख़ासि करे डिस्ट्रिक्ट घोटकी जिते क़बाइली निज़ाम आहे उन जे ख़िलाफ़ निकिरी आहियूं त असांजो बि हक़ूक़ आहिनि ऐं असां पंहिंजा हक़ वठणु ॼाणूं था ऐं असांखे जेको आहे बराबरी जा हक़ूक़ ॾिना वञनि ऐं असां पंहिंजा हक़ वठणु ॼाणूं। हीअ हिकु ख़ुशाइंद ॻाल्हि आहे जो असांजी सिंध जी ऐं मोस्टली मतिलबु घोटकी जी औरतूं ॿाहिरि निकिरी साबित कनि थियूं त दुनिया में जिते ही डेवलप्ड कंट्रीज़ में हीअ ॾींहुं मल्हायो थो वञे उते असांजे पसमानदा इलाइक़े में ॿाहिरि जी औरतूं ॿाहिरि निकिरी दुनिया खे पैगाम ॾियनि था त असां पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ कंहिं बि वक़्तु कंहिं टाइम बि निकिरी सघूं था ऐं एतिरे ते असां निकिरंदा रहंदासीं, ख़ामोश कोन वेंदासीं जेसिताईं असां पंहिंजा हक़ वठूं न। जीअं त पूरी दुनिया में 8 मार्च जेको आहे औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां सुञातो वञे थो ऐं उनखे ई जेको आहे अॻिते वधाईंदे करे डिस्ट्रिक्ट घोटकी में मीरपुर माथेलो में असां हीअ जेकी रैली कढीसीं उन में इहो साबित कयोसीं त असांजी जेकी ॻोठाणियूं जेके औरतूं आहिनि उहे बि कंहिंखां जेको आहे पोइ ते कोन्हनि न, उहे हक़ वठणु जेको आहे ॼाणनि थियूं ऐं असां न सिर्फ़ु जेको आहे मीरपुर माथेलो पर असां जेके नंढी नंढी जेके यूसियूं आहिनि या जेके नंढा नंढा जेके ॻोठ आहिनि उते बि औरतुनि जे हवाले सां असां रैलियूं कढियूंसीं ऐं औरतुनि जी आज़ादी जे हवाले सां असां जेको आहे पिणु ॻाल्हायोसीं। मोहम्मद कासिम कलवर, मेहरान टीवी, मीरपुर माथेलो।